हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम में ॾुकर आहे, मींहुं न पियो अचे, बरसात बंदि थी वई। बरसात छा थी वई? हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी उम्मत जो साईं दुआ घुरो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे के मैदान में वठी आयो, अचो त दुआ घुरूं बरसात। दुआ रब्बुल आलमीन जे अॻियां घुरनि, या अल्लाह साईं असांजा फसल तबाह थी विया, ज़मीनूं बंजर थी वयूं, जानवर उन मरनि था पाणीअ जे लाइ। असाई तव्हांजो जेकॾहिं पाणी घटि थो थिए त बसि दाह पई थी पए, पाणी अल्लाह खां घुरूं। इहे बि एहतिजाज करणा आहे, ज़ालिम जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइणो, पर जेको असुल तालुक अल्लाह सां तालुक जोड़ण वारो असां उहो छॾे ॾिनो। पाणी ॾियण वारो अल्लाह हो, पंहिंजे दरिया लाइ कोशिशि करणी आहे। इहे ज़ालिम कोशिशि कनि था त सिंध जा असां हक़ फबायूं, पर इंशा अल्लाह मर्द मुजाहिद जमियत उलमा इस्लाम जा जोधा जवान ज़िंदा आहिनि। असांजा काइदीन इंशा अल्लाह ताला हर मोड़ ते पंहिंजे अवाम सां, पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे सूबे सां हर हिसाब सां सच आहिनि। पर अवाम जेकॾहिं सचाई ॾेखारे, इंशा अल्लाह हिकिड़े ॾींहं जे अंदरि इहे सभु मसइला हल थी वेंदा। मदद करण वारो केरु आहे? अल्लाह जी हिम्मत बंदा मदद ख़ुदा। असांखे हिम्मत करणी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे रब फरमाए, मूसा तुंहिंजे इन उम्मत में जेके माण्हू वठी आयो आहीं, हिकिड़ो अहिड़ो गुनाहगार आहे, अहिड़ो बदकार आहे, अहिड़ो सहकार आहे, जो इहो मूं अल्लाह जो अहिड़ो नाफ़रमान आहे, जो उन जे करे मां समूरनि जे मथां मींहं खे बंदि करे छॾियो आहे। इहो निकिरी वञे तां त पोइ तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। उन बहाने छा कयो, पंहिंजे मथां चादर विझी करे दिल जो दिल में रोई करे रब खां माफ़ी घुरी, या अल्लाह साईं वो मां ई गुनाहगार आहियां, मूंखे माफ़ फरमा। तौबा कई, आहज़ारी कई, अखियुनि मां पाणी वहाए करे चादर मथां ॾेई करे दुआ घुरियईं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अञा उते वेठा, उम्मत वेठी, अञा दुआ घुरी कान त मींहुं वसण शुरू थी वियो। सभु चओ सुभान अल्लाह, मींहुं वसण शुरू थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह उहो अमरा बि न उथियो, अञा दुआ बि न घुरीसी, अॻे ई मींहुं वसण शुरू थी वियो। अल्लाह साईं फरमाए, मूसा वरी उन जे ई करे मींहुं वसायो, जंहिंजे करे मींहुं बंदि कयो हुअमि, वरी उन जे ई करे वसायो। उन बहाने मूंखां सची दिलि सां तौबा कई, माफ़ी घुरियईं, मां उनखे माफ़ी ॾेई छॾी, तौबा ताइब थियो त मां अल्लाह उनखे माफ़ करे उहो मुंहिंजो मुक़र्रर बानो थियो। वरी उन जे ई करे मां उन बाने जे करे तव्हां सभिनी ते मींहुं वसायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह पोइ इन प्यारे बाने जी असांखे ज़ियारत कराए। अल्लाह साईं फरमाए, मूसा बस मां सत्तारुल उयूब ऐबन जो ढकींदड़ आहियां, बस उनखे मूं ढके छॾियो आहे। तव्हांजी उम्मत मां वरी ईअं त को ईअं चवे हा त हिन जे करे त मींहुं बंदि पियो, तंहिंजे करे मां अल्लाह उनखे अहिड़ो ढके छॾियो, अहिड़ो ढके छॾियो, हाणे इन जी कंहिं ख़बर बि न आहे त उहो कहिड़ो बानो हुयो, तंहिंजे करे हाणे उहो न ॿुधाईंदुसि। त अल्लाह साईं त असां तव्हांखे सॾड़ा थो करे। रब्बुल आलमीन उन रब खे असां विसारे छॾियो जो 24 कलाक अल्लाह जे तरफ़ां सॾु थिए थो। आज़ान अचे थी 5 वक़्त, कंहिं ऑफिसर जो सॾु थिए पेरनि में जुती बि न पाईंदो, वॾेरे जो सॾु थिए, कंहिं ज़मींदार जो सॾु थिए त पेरनि में जुती बि न पाईंदासीं। अल्लाह जो सॾु घणा दफ़ा थींदो आहे? 5 दफ़ा। तव्हां ई असां कलमो पढ़ियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमे पढ़ण सां जन्नत में प्लाट मुस्लमान जो लिखिजी वियो। दुनिया में बाबा प्लाट वठंदा, उन प्लाट जूं किस्तियूं प्यार बियूं, किस्त प्यार बि त उहो प्लाट मिलंदो, न त उहो प्लाट, ॻाल्हायो बाबा, उहो प्लाट न त न मिलंदो। तव्हां ई असां कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु, त असां ई तव्हांजो जन्नत में प्लाट लिखिजी वियो। हाणे इन प्लाट जूं किस्तियूं प्यारियूं आहिनि। कहिड़ियूं किस्तूं आहिनि? 5 वक़्त नमाज, इहा हिकु प्लाट जी किस्त पियो थो रोज़ानो प्यारे। रमज़ान मुबारक अचे त वरी रोज़ा रखे, इहो उन जन्नत जे प्लाट जी किस्त थो प्यारे। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे किस्तूं प्यारियो या न प्यारियो।
प्लाट असाई तव्हांजो लिखिजी वियो जन्नत जे अंदर प्लाट जूं असाई तव्हां किस्तूं प्यारींदासीं त प्लाट मिलंदो त मूं अर्ज़ु पे कयो 5 वक्त आज़ान अचे थी 5 वक्त 4 दफ़ा मुअज़्ज़िन चवंदो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर इन मां मुराद चइनी तरफ़नि वारनि खे सॾे थो उत्तर वारनि खे ॾखिण वारनि खे ओलह वारनि खे ओभर वारनि खे वरी पछाड़ीअ में मुअज़्ज़िन 2 दफ़ा चवंदो अल्लाहु अकबर यानी हेठियनि खे बि सॾींदो आहे मथियनि खे बि सॾींदो आहे अमीरनि खे सॾींदो आहे ग़रीबनि खे सॾींदो आहे छो त अल्लाह वटि बराबरी आहे इन मस्जिद जे पहिरीं सिफ़ जे अंदरि अमीर बीहंदा त ग़रीब बीहंदा जेकॾहिं को वॾेरो हुजे ॻोठ जो उहो 3 सिफ़ में अचे बीहे हारी अचे पहिरीं सिफ़ में बीहे वॾेरे खे एतिरी जुरत न थींदी जो हारीअ खे ॿाह मां वठी करे पोइते करे छो त रब्बुल आलमीन इंसाफ़ मुक़ररु कयो आहे अल्लाह जो कानून समूरनि जे लाइ हिकु जहिड़ो आहे अल्लाह जा जेके बि कानून आहिनि उसूल आहिनि उहे समूरनि जे लाइ हिकु जहिड़ा आहिनि बाबा बीमारी कॾहिं अमीर खे बि अचे त ग़रीब खे बि अहिड़ी तरह सां मौत जहिड़ो अमीर ते तहिड़ो ग़रीब ते क़बर जहिड़ी अमीर खे तहिड़ी ग़रीब खे हवा जहिड़ी अमीर खे लॻे तहिड़ी ग़रीब खे हवा लॻे अहिड़ी तरह सां निमाज़ जहिड़ी अमीर ते फ़र्ज़ आहे तहिड़ी ग़रीब ते फ़र्ज़ आहे ईअं कोन्हे त अमीर ते निमाज़ न आहे फ़र्ज़ समूरनि जे लाइ अल्लाह जो कानून हिकु जहिड़ो आहे पर असां तव्हां इन कानून अल्लाह जेके पोइते पिया कयूं वॾेरनि जो सॾु थिए त जुती बि न पाईंदो अल्लाह जो सॾु थिए थो मुसलमान जे मथे ते को बार नथो पए जो उथी करे निमाज़ ते अचे अल्लाह जे सॾ ते